जय श्री झूलेलाल। सतनाम साखी सिंधी समाचार राजस्थान में तव्हां सभिनि जो स्वागत है। दोस्तों, अॼु चर्चा कंदासीं असां हिकिड़ी फिल्म जे बारे में जंहिं फिल्म जो नालो आहे द केरला स्टोरी। वाक़ई में इहा फिल्म तमामु ई सुठी आहे ऐं सराहनीय आहे, छोकी अॼुकल्ह जेको माताऊं भेनरुनि सां गॾु हिकिड़ो विशेष तरीक़े जो जेको चीटिंग चइजे पंहिंजे सब्ज़ बाग़ में फासाए करे समुदाय विशेष जाति विशेष जा माण्हू पंहिंजी माताऊं भेनरुनि सां गॾु कनि पिया, उन्हनि जे मथां इहा स्टोरी आहे। ऐं इहा पंहिंजे जेका सिंधी समाज न बि तो सभिनी समाज जे माताऊं ऐं भेनरुनि खे ॾिसणी घुरिजे ऐं उन्हनि खे सम्झणो घुरिजे कि के नमूने इहा नंढी नंढी छोकिरियुनि जो जेकियूं 13 साल जी थियनि थियूं, 15 साल जी थियनि थियूं, 18 साल जी, 20 साल जी, कहिड़े नमूने न इहे उन्हनि जो ब्रेन वॉश कंदा आहिनि ऐं कीअं पंहिंजे सब्ज़ बाग़ में ई उन्हनि खे पटाए करे पंहिंजे कब्ज़े में कंदा आहिनि। बहरहाल दोस्तों, अॼु असां सिंधी समाचार राजस्थान जी तरफ़ां हिकिड़ी अपील था करूं कि जेतिरा बि पंचायतूं आहिनि, जेतिरी पंचायतूं उन्हनि सभिनी मुखियुनि खे असांजी हिकिड़ी अपील आहे कि उहे ख़ुदि जे एरिया मां जेतिरी बि माताऊं भेनरूं न्याणियूं आहिनि उन्हनि खे इहा फिल्म ज़रूरु ॾेखारीनि, छोकी असांजे सिंधी समाज में बि हिकु न ॿ न बि तो कई माताऊं भेनरूं इन जा समुदाय विशेष जाति विशेष जे माण्हुनि जे चंगुल में अची चुकियूं हुयूं ऐं शिकार बि थियल आहिनि। कई बार अख़बार में पढ़ण मिलंदो आहे। हींअर हाल ई कुझु समय पहिरीं उल्हासनगर बॉम्बे जे उल्हासनगर में बि अहिड़ी ई कुझु घटना थी आहे, जेकी ॾाढी व्हाट्सएप ते ऐं सोशल ते हींअर वायरल हले पई। त छो न सभिनि मुखियुनि खे मिली करे हिकिड़ी पहल करणी घुरिजे, जेतिरी बि माताऊं भेनरूं ऐं असांजी न्याणियूं आहिनि उन्हनि सभिनि खे बसुनि में भरे पंहिंजे पर्सनल व्हीकल सां कीअं बि करे इन्हनि खे इहा फिल्म हिकु दफ़ा ज़रूरु ॾेखारिजे, ताकी उन्हनि जे सम्झ में वेहे कि कहिड़े न नमूने सां इहे समुदाय विशेष जा माण्हू हिननि खे सब्ज़ बाग़ में आणनि था ऐं ख़ुदि जे चंगुल में फासाइनि था ऐं पोइ कीअं कीअं हिननि जो शोषण था कनि ऐं कीअं हिननि जी कहानी जीवन जी जेकी लीला आहे उहा समाप्त था कनि। जीअं कि कुझु समय पहिरीं तव्हां ॾिठो हूंदो कि हिकिड़े समुदाय विशेष जे माण्हू आहे हिकु न्याणीअ जा 35 टुकड़ा कया। अहिड़ा घणेई किस्सा आहिनि। त असांखे अखियूं खोलणियूं घुरिजनि, असांजी पंचायतुनि खे अखियूं खोलणियूं घुरिजनि ऐं असांजी जेकी माताऊं भेनरूं ऐं न्याणियूं आहिनि उन्हनि खे ख़ासि करे द केरला मूवी स्टोरी ज़रूरु ॾेखारणी घुरिजे। हीअ असांजी निवेदन आहे मुखियुनि खे, हीअ असांजी निवाणी हिकिड़ी विनती आहे सभिनि मुखियुनि पंचनि खे। जय श्री झूलेलाल।